नाज़िर बुलेटिन में हम ख़बर शामिल करे रहिया आहियूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि कराची कमेटी जो इजलास थियो आहे। इजलास में गवर्नर सिंध इमरान इस्माइल, वॾे वज़ीर मुराद अली शाह, वफ़ाक़ी वज़ीर असद उमर, शुबली फराज़, अमीन उल हक, अली ज़ैदी, सईद गनी, नासिर शाह शिरकत कई। इजलास में गवर्नर सिंध पारां वज़ीर आज़म के कराची में बरसात खां पोइ थियल नुक़सान बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। इलेक्ट्रिक इंतज़ामिया बिजली लोड शेडिंग बाबति ब्रीफिंग पिणु ॾिनी। इजलास दौरान वॾे वज़ीर मुराद अली शाह रिलीफ पैकेज में सॼी सिंध खे शामिल करण जो मुतालबो कंदे चयो त बरसातुनि सबबि सॼी सिंध में काफ़ी नुक़सान थियो आहे, जंहिं करे रिलीफ पैकेज में सॼी सिंध खे शामिल कयो वञे। नाज़िर अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि कराची कमेटी जो इजलास थियो आहे। इजलास में गवर्नर सिंध इमरान इस्माइल, वॾे वज़ीर मुराद अली शाह, वफ़ाक़ी वज़ीर असद उमर, शुबली फराज़, अमीन उल हक, अली ज़ैदी, सईद गनी ऐं नासिर शाह शिरकत कई। इजलास में गवर्नर सिंध पारां वज़ीर आज़म के कराची में बरसात खां पोइ थियल नुक़सान बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। इलेक्ट्रिक इंतज़ामिया बिजली लोड शेडिंग बाबति ब्रीफिंग पिणु ॾिनी। इजलास दौरान वॾे वज़ीर मुराद अली शाह रिलीफ पैकेज में सॼी सिंध खे शामिल करण जो मुतालबो कंदे चयो त बरसातुनि सबबि सॼी सिंध में काफ़ी नुक़सान थियो आहे, जंहिं करे रिलीफ पैकेज में सॼी सिंध खे शामिल कयो वञे।